औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। माण्हू खे नमाज़ में वसवसा ईंदा आहिनि। उन वसवसनि लाइ को इलाजु आहे, इस्लामी इलाजु था माण्हू ईअं करे त पहिरियों नमाज़ पढ़णु शुरू करे त उन खां पहिरियां 3 दफ़ा कुलो खाॿे कुल खे ईअं थू 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 माना जीअं ॿियो को नमाज़ बि न ॿुधे ऐं पाण या कन ॿुधी सघनि। थू थू करे ऐं वला हौल वला क़ुव्वत इल्ला बिल्लाहिल अलियुल अज़ीम पढ़े ऐं क़याम वारे जा टाइम सजदे जी जॻह निहारे ऐं रुकू वारे टाइम पेरनि में वारी जॻह ते निहारे पेरनि में ऐं सजदे वारे टाइम नक में निहारे इंशाअल्लाह अज़्ज़ वजल शयुनि खां पाक रहंदो। जेकॾहिं तव्हांखे असांजो वीडियो पसंदि अचे लाइक कमेंट ऐं शेयर ज़रूरु कंदा ऐं असांजे इस्लामिक चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे बि हंदा जीअं नई अचण वारी वीडियो तव्हांखे सभ खां पहिरियां पहुचे।